आदिलपुर ऐं ठारूशाह में रोलू कुतनि हिक नींगरी समेत ॿिनि पोरियतनि खे ॾाड़े ज़ख़्मी करे छॾियो। आदिलपुर जे उनड़ मोहल्ले में 5 वरनि जी मासूम नींगरी खे कुते ॾाड़े ज़ख़्मी करे छॾियो। ठारूशाह में ॿिनि पोरियतनि खे रोलू कुतनि ॾाड़े ज़ख़्मी कयो। आदिलपुर ऐं ठारूशाह में रोलू कुतनि हिक नींगरी समेत ॿिनि पोरियतनि खे ॾाड़े ज़ख़्मी करे छॾियो। आदिलपुर मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर माजिद अली कलवड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी माजिद कलवड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी पहिरां ही आदिलपुर लॻो उनड़ मोहल्ला मां नींगरी ऐं सकीना जंहिंखे नींगरी खे 50 साल नींगरी खे आदिलपुर जे रोलू कुतनि जेको आहे ॾाढो रखी सघियो आहे। आदिलपुर जे भरपासे में जेको रोलू कुतनि जो आज़ार आहे उहो घटिजी न सघियो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे त गुज़िरियल जेको आहे त कुझु टाइम ॾींहुं अॻु जेको आहे त थई मोहल्ला मां हुसैन अहमद तईम खे कुते ॾाढे ज़ख़्मी कयो। जेको 4 साल हो हिन खां अॻु जेको आहे यासीन शाह उनखे बि रोलू कुते ॾाढे ज़ख़्मी कयो। रोलू कुतनि जो एतिरो आज़ार तरफ़ शहर वधी वियो आहे जो मासूम ॿारनि खे आए ॾींहुं को बि कंहिं न कंहिं मासूम नींगर खे कुते ॾाढे ज़ख़्मी कयो। इलाइक़े वासियुनि DC कोर्ट खे ॿिनि वसण खां अपील कई आहे त कुता महिरबानी आहे ऐं जेका बजेट आहे उहा शहर ते ख़र्च कई वञे ऐं शहर में जेको आहे कुता में मरे वञे। जी ठीकु आहे, महिरबानी अव्हां जी माजिद अली कलवड़ तफ़सील ॾियण लाइ।